बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु वरी असांखे उन काईअ जे वादीअ में अचण जो मौक़ो मुयसरु कयो शाहिद हुसैन अदे। हाणे काईअ जे बाबति जेको असां तारीख़ में जे वञूं था त काईअ जे मुतलिक़ जेको असांखे मिलियो आहे किताबनि में, जॾहिं इहो लिखंदा आहिनि असांजा मुहक़िक़ आर्या आया हा जॾहिं सिंध में बुहारी जेकी तारीख़ लिखी वई आहे उन दौर खां हिन काईअ जे वादीअ जो ज़िक्र मिले। काईअ जे बाबति फारसीअ में शेर बि मौसूल थियनि था ऐं काईअ जी जेका वादी आहे उन दौर जा जेके पारसी मज़हब जा बादशाह हुआ ईरान वारा, जेकी चवंदा कियानी ख़ानदान जा हुआ, मनोचिर ख़ानदान जा, उन ख़ानदान जा बादशाह हिन काईअ जे वादीअ जे पंहिंजो नक्शे जा उहिञाण आहिनि। हिते उन्हनि जा दौर जा के शयूं मौसूल थियनि, उन्हनि खां बि पुराणा मौसूल थियनि था। पर पोइ वरी अॻिते हली जॾहिं इस्लाम सॻोरे जो ज़हूर पज़ीर थियो त इहा ॻाल्हि हाणे आलम सॻोरा बि इहा ॿुधाइनि था त हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जा ॿई शहज़ादा इमाम हसन मुश्तबा ऐं शहीद हुसैन करबला उहे बि मौला सां गॾु हुआ। इहो यको शाला मकान खां वठी कलंदर लाल शाहबाज़ ताईं इहो जेको इलाइक़ो आहे वादी आहे, हिन काईअ में बि उहे साईं जन आया आहिनि। पोइ हितां जे माण्हुनि जे घुर्जुनि ते हज़रत अली अलैहिस्सलाम जेको सो ही पाणी खूह जेको आहे काईअ जो ऐं नेघ जो बि आहे, ही मुश्किल कुशा ज़मीन खे चयो त पाणी कढ ऐं पाणी उहो मिठो अॼु ॾींहं ताईं आहे। ऐं हिन खूह खे केतिरा ई असांजे पाकिस्तान जा ऐं पाकिस्तान जा ॿाहिरियां माण्हू बि ज़ियारत वास्ते करंदा आहिनि ऐं ही पाणी पीअंदा आहिनि।